रफ़ीक अहमद ज़रदारी साहब, तव्हां जेको अॼु आया हुई मीडिया जे साम्हूं, ही पंहिंजो छा मसइलो खणी आया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा ही मसइलो असांजे ॻोठ जो न आहे, पर हीउ सॼी शहर राधण स्टेशन जो आहे। हे असांजो डिग्री कॉलेज आहे राधण स्टेशन में, जिते हितां जा मक़ामी शागिर्द पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे 2010 खां वठी असांजे हितां जो MPA इफ़्तिताह कयो आहे। उन खां पोइ छित ते पहुतो आहे, वरी इन जो कमु शुरू न कयो अथनि, जेके 14 साल गुज़री विया आहिनि। असांजी अपील आहे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब खे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे, असांजी अदी फरियाल टालपुर साहिबा खे, हितां जा मक़ामी MNA MPs खे, त बिराए महिरबानी असांजो हे जेको कॉलेज आहे जल्दी में तकमील करे मुकमल कयो वञे, ताकी हितां जे शागिर्दनि खे, हितां जे मक़ामी माण्हुनि खे सुठी तालीम बि मिले, डिग्रियूं खणनि। ऐं जेको आहे सो हितां जे सिविल सोसाइटी खे, सहाफ़ियुनि खे, वकीलनि खे, डॉक्टरनि खे असां अपील था कयूं, बिराए महिरबानी इन खे वधि में वधि मथे मसइले खे खणनि, जीअं शहीद मोहम्मद बशीर ज़रदारी कॉलेज मुकमल थिए ऐं असांजे हिन राधण शहर जी तरक़ी में इज़ाफ़ो थिए। ऐं वॾे में वॾो प्रोजेक्ट आहे पीपल पार्टी जे दौर जो, 20 साल थी विया आहिनि जेके अञा मुकमल न थियो आहे। असां अपील था कयूं त महिरबानी।